दर्द दिल में यार न थई तॾहिं त दिल दुखाई थो तोखे भी गम मिले का ख़बर पवई दर्द दिल में यार न थई सही सही सूरत थी पई मुंहिंजी दिल साणिया रोई रोई सुकी वयो अखियुनि जो पाणिया सही सही सूरत थी पई मुंहिंजी दिल साणिया रोई रोई सुकी वयो अखियुनि जो पाणिया मीरा लिखे मौत मिसल हो मीरा लिखे मौत मिसल ॾेई सदमा सताई थो छा कजे बणाई थो आख़िर में मां ज़रूरु खुटंदो आहियां इन करे मां सिंगर नथो थियणु चाहियां त शाइरी जेका हूंदी आहे न उहा विसरी वेंदी आहे मूंखां तो पाकिस्तान जो सुहिणो सूबो सिंध ऐं सिंध जो मन मोहींदड़ टीवी चैनल सिंध टीवी ऐं सिंध टीवी जो प्रोग्राम लाइव विथ राजा में मुड़ा मां सभिनी खे चयो थो दिलि जी गहराइयुनि सां अस्सलाम वालेकुम कीअं आहियो जी ख़ुशि आहियो चाक आहियो चङा आहियो भला आहियो आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो पंहिंजनि सॼणनि सां पंहिंजे प्यारनि सां पंहिंजे दिलि वारनि सां ऐं पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां सो जिथे हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो मुंहिंजूं दुआऊं मुंहिंजो प्यार मुंहिंजी मोहबत हमेशह अवां सां गॾु गॾु हूंदी आहे राति जा ई 2 कलाक ऐं हिननि 2 कलाकनि में थींदी आहे अवां सां मोहबत भरी कचहरी प्यार भरी कचहरी ख़ुशियुनि भरी कचहरी सो छा कजे अॼु जो टॉपिक मुंहिंजो ज़बरदस्त आहे फनी आहे थोरो हर माण्हू वटि वॉलेट हूंदो आहे हर अदीअ वटि पर्स हूंदो आहे सो तव्हां पंहिंजे वॉलेट में छा रखंदा आहियो काफ़ी माण्हू हरू भरू जा फज़ूल जा कागज़ रखंदा आहिनि छा रखंदा आहिनि ऐं काफ़ी जेके अदड़ियूं आहिनि उहे वरी ज़ाहिर सी ॻाल्हि आहे मेकअप जो सामान रखंदियूं हूंदियूं तो तव्हां स्पेशली छा रखंदा आहियो इहो अॼु मूंसां ज़रूरु शेयर कजो ऐं को सुठो सुहिणो गानो ज़रूरु मूंखे ॿुधाइजो टेलीफोन नंबर आहे 021-3512-764 टेलीफोन नंबर आहे इन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिलु कंदो छा करिणो आहे अच्छा जी अॼु जो ओपनर भी है हमेशा मां सूफ़ी कलाम से आगाज़ कंदो आहियां पर कॉलर भी मौजूद है कॉल वठूं था हिकिड़ी उन खां पोइ था पाण कलाम जी तरफ़ हलूं जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम राजा भाई आली मदद मौला अली मदद सुना साईं केर पियो ॻाल्हाए अच्छा भाई मां सुञाणो आवाज़ सुञाणो था शनाख्ती कार्ड कोन थो अचे न हिते अब्दुल रहमान चावड़ो ॻाल्हाए थो कोट ज़िला तहसील गंदा की शहर खां अब्दुल रहमान एॾी एड्रेस ॿुधाई सॼी बस छा कजे छा ॿियो ख़ैर लॻो पिया रहमान ख़ुश आहे अल्लाह जा एहसान कल कोटी नंबर ट्राई करे 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 छितो थी पियो आहे छितो न थींदो कर छितो जेको थींदो आहे उनखे पोइ बंदि कराईंदा आहिनि माण्हू ॿियो ख़ैर आहे हा ॿियो ख़ैर तूं ख़ुशि आहे छा कंदो छा ई दोस्त जी छा कंदो आहे सर मां डिशा वग़ैरह ठाहींदो आहियां डिशा शीशा ठाहींदो आहीं न डिश टीवी शीशी डिश टीवी व शीशी आवाज़ कोन पियो अचे वेल डिश टीवी गानो ॿुधायां न बी अञा कचहरी थींदी पोइ गानो बि पुछूं था तोखां ॿियो मूंखे अॼु जो मूं टॉपिक रखियो आहे बल्कि सवाल आहे मुंहिंजो अवां सां सभिनी सां त तव्हां पंहिंजे वॉलेट में छा रखंदा आहियो पंहिंजे पर्स में उहो सभु शयूं ॿुधायो पर्स में जी पर्स में हथियार पंहिंजो रखंदा आहियूं ख़ासि करे पर्स में हथियार रखंदो आहे पर्स में अंदरि न पर्स में तो वरी पैसा भी हूंदा आहिनि ऐं फोटू वग़ैरह हूंदा आहिनि नंबर वग़ैरह हूंदा आहिनि अहिड़ो को सनो फोटू कंहिंजा नंबर कंहिंजा इहो बि ॿुधा पहिरियां मूंखे फोटू कंहिंजा नंबर कंहिंजा छा आहे तुंहिंजे पर्स में खोल पर्स कढ अदा पर्स कढ पंहिंजो ॿाहिरि कढ मुंहिंजा मिठा विसरी वेंदो आहे हाणे ॿुधा हाणे हिन में छा आहे इन्हीं में मुंहिंजी दोस्त आहे हिकिड़ी छोकिरी आहे कूड़ न आहे उनखे कोशिशि कयल आहे उन जे लाइ ख़ासि सिम बि कयल आहे ॿारहें खां पोइ राब्तो कंदो आहे बंदि कर छा थो चईं उन को सिम बि कयल आहे उन खां पोइ 12 बजे मां राब्तो कंदो आहे 12 बजे ॻाल्हाईंदो आहीं जी राति जो पैकेज ते हा पैकेज मां जो पैकेज छा ॻाल्हाईंदो आहे पैकेज ते बस मन साल वाल का केड़ा हाल वाल बस इहो पुछंदो मानी छा खाधई छा पातो अथई वॻो ही उवर तोखां इहो हाल वाल ॿियो छा कर बस दिल जा घणा ॻाल्हियूं में बात ते छा ॾाढो कष्ट अबा हाणे हो बि ॿुधे पई उन खां बि पुछूं था त पर्स में छा रखियो अथई वता तुंहिंजो फोटू न रखियो अथई ॿियो ॿुधा फोटू खां अलावा ॿियो छा आहे पर्स में जी ॿियो मुंडी आहे उनजी निशानी सच्ची कसम अथई नूर भटारे ॿुधा पैसा घणा पिया अथई ॿुधाए पैसा कूड़ न 5000 रुपया आहिनि 5000 खुलिया पिया आहिनि 1000 जा नोट
आधा घटे आहिनि। चलो 2000 बदा आहिनि, ॿिया खुलिया आहिनि। चलो वेरी गुड, सुठी। ॿियो छा आहे? ॿियो अला तो कहने कीरे, ॿियो सोपारी पई आहे तुलसी। सोपारी भी पई है। ॿियो छा आहे? ॿियो इहो डिमडम बबल। बबल भी उन में आहे, सही। जी, ॿियो जी, कार्ड जी। कार्ड कार्ड बाड पेन। हाँ कार्ड भी मुझे कार्ड पियो आहे, हिकिड़ो टेलीनार जो, हिकिड़ो यूफोन जो। अरे शनाख्ती कार्ड तो रख ना, पुलिस न ॿधई। शनाख्ती कार्ड भी आहे। हाँ उहो भी तो ॿुधा, तू रुगो टेलीनार इहो रुगो सिमू भरे वेठो आहे हुन में। छा कयूं पर आई रेमन जे दौर में काॾे वञूं। बस अबा जुमन खे छा चऊं। ख़ैर महिरबानी। को गानो शानो हाणे भले ॿुधा। गानो ॿुधाए थो। रहमान नालो अथई न? अब्दुल रहमान। अब्दुल रहमान जी, अब्दुल रहमान साईं। अब्दुल रहमान चावड़ो बलूचिस्तान में ॻाल्हाए थो, गंदा शहर। सॼी एड्रेस ॿुधाई, बस शनाख्ती कार्ड नंबर भी ॿुधा। गानो ॿुधाए? ॿुधा गानो। मिलिया दोस्त अहिड़ा, मिलिया दोस्त अहिड़ा, ओहो तबाही मचाया, जियो। असां उते ई माण्हू बंगला ठाहिया, अञा ॻाल्हाए रहा ते पैकेज ते माण्हू बंगला ठाहिया। रोड ते अची वेंदे, सच्ची तो ॿुधाए, कसम सां रोड ते अची वेंदे। अञा तू पैकेज ते रात जो ॻाल्हाए। सोट जो पुट आहे राजा भाई, मां सोट जो पुट आहे, मां भाऊ सां ॻाल्हाईंदुमि। सोट जो पुट है जी हाँ, ॻाल्हाए पकोड़ा ठाही ॾिनो। पकड़ा, वाह वाह। हेलो अरे राजा भाई साहब जी खुश है? ए अदा खुश आहीं? चाक चंगो भलो? खैर ठीक है, अमन अमन। ए बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, तोखे भली कार चऊं था। तोखे भली कार चऊं था। महिरबानी। छा कंदो आहे? पकोड़ा ठाहींदो आहे? हाँ पकोड़ा दुकान है। पंहिंजो दुकान आहे पकोड़नि जो? हाँ यार वाह वाह, कॾहिं अचा त मूं खाराईंदे? हाँ हुकूमत जो खोल पकोड़ा। वाह 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 वाह। हल्को तू भी कलाम, तुंहिंजे पर्स में छा पियो आहे? पर्स रखंदो आहे? पर्स रखंदो आहे। हाँ हुन में छा छा पियो आहे? हुन में आईडी वगैरह कार्ड। आईडी अलॻि आहे, कार्ड अलॻि आहे? हा ओ बा। हलो ठीकु आहे, ख़्यालु रखजांइ पंहिंजो। ओके ओके ओके, थैंक यू सो मच। अदा असां सां गॾु हुया, महिरबानी अदा, हमारे शो में शामिल थिया। हलूं था हिकिड़े सुठे सुठे सूफ़ी कलाम जी तरफ़। ऐं सूफ़ी कलाम हमेशह आगाज़ में हलंदो आहे, ओपनिंग में मुंहिंजो जॾहिं शो शुरू थींदो आहे त हुन में सूफ़ी कलाम हलंदो आहे। ऐं अॼु ॾाढो ज़बरदस्तु आहे, अलण फ़क़ीर जो कलाम आहे, टिड़ी पवंदा टाड़। आहे हाय ज़बरदस्त ट्रैक आहे सभिनी प्यारनि जे लाइ। ट्रैक खां पोइ वरी वापसि थो अचां, केॾांहुं न वञिजो, मूं सां गॾु रहिजो।
अकेला ही अक्सर गिर के संभल सकता हूँ मैं, तुम जो पकड़ लो हाथ मेरा दुनिया बदल सकता हूँ मैं। हा इहो ॾाढो ज़बरदस्त गीत आहे, मूंखे वणंदो आहे। तो पाण वरी वापसि अची चुका आहियूं, ख़ूबसूरत गीत ॿुधोसीं, ख़ूबसूरत कलाम ॿुधोसीं, उन खां वरी वापसि अची चुका आहियूं। अलर फ़कीर जो कलाम न हुयो, कंहिंजो फ़कीर हुयो, मेहो ख़ान जो। सो ज़रूरु तव्हां इनखे पसंदि कयो हूंदो। सो 021-3512-764 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। ऐं मैसेज मां करे सघो था, राजा मेमन आहे, राजा मेमन पेज आहे ऐं लाइव विथ राजा हुनजे अॻियां लिखियलु आहे। सो हुनखे तव्हां जॉइन करे हुन ते इनबॉक्स मैसेज बि करे सघो था। काल का सुठी सुठी शाइरी ज़रूरु मोकिलिजो, ठीकु आहे। कॉलर मौजूदु आहे जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कहिड़ा हाल आहिनि राजा भाई? बिल्कुलु ठीकु ठाक, केरु आहे? राबेल अबड़ो सलाम शदात को। ए अती राबेल खुश आहीं? केरा भाई दुआ तां जी चाक चंगी भली पापा डाई वर्जन में तां डाई सब सेट लॻो पियो आहे अल्हम्दुलिल्लाह। माना हाणे राति जो शो स्टार्ट कयो आहे मूं, त तव्हांखे कीअं पियो लॻे? तव्हां माना केॾी महिल ताईं जाॻंदा आहियो? माशाल्लाह शो हलंदो आहे, नहीं तंहिंखां बाद बि थोरो जाॻंदा आहियूं। अच्छा, पोइ सुम्ही पवंदा आहियो? हा। मानी में छा खाधो अॼु? अॼु पली 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 अकेले पली खाई छॾी? बसि पली बि खा, साग बि अकेलो खा। हा हा। साग खाई करे आई। चलो गुड। ॿियो हाणे मूंखे इहो ॿुधायो त तव्हां पर्स रखंदा आहियो पंहिंजे पाण वटि? पर्स? हा, आपके पर्स रखंदा आहियूं। हाणे छोटी पर्स न हूंदी। हा, छा छा हूंदो आहे पर्स में? पर्स में सोनो री भाई। हा, मेकअप। मेकअप जो छा कहिड़ो कहिड़ो सामान हूंदो आहे? जीअं गैस मेकअप ना लिपस्टिक वगैरह। मेकअप खां अलावा? मेकअप खां अलावा पैसा। पैसा घणा रखंदी आहे पर्स में? मतलब के 2,000 पर्स रखंदी आहे। चोरी नथी था थिए अहिड़े महांगाई जे दौर में? न न चोरी न। महांगाई थी वई आहे, चोरी वधी वई आहे, घर में बि चोरी थी वञे। हा न न माशाल्लाह असांजा बिल्कुलु। चलो गुड, वेरी गुड। ॿियो हाल वाल ॿियो सभु ख़ैर, सभु सेट? सभु खेड़ा माशाल्लाह। तव्हांजो शो ॾिसंदा आहियूं, ॾाढो शौक़ु सां पूरी फैमिली ॾिसंदी आहे। थैंक यू वेरी मच। तव्हांजी पूरी फैमिली खे मुंहिंजो सलाम। अबा हिकिड़ी जॻह ते छो थो बीह रही इरफान तूं? भाई पंहिंजी आवाज़ में हिकिड़ो गानो ॿुधायो। हा, पंहिंजी आवाज़ में हिकिड़ो गानो ॿुधायो न। ॿुधायां थो, तव्हां पहिरियां ॿुधायो पोइ ॿुधायां थो। मां ॿुधायां? हा। अॼु मां ॾिसां थी, ॿुधो तव्हां ॿुधायो। मां ॿुधायां थो। हा ॿुधायो तव्हां। कहिड़ो ॿुधायां? जेको तव्हांखे सुठो लॻे प्यारो। शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां, हो समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां, पहिरें प्यार जा मिठड़ी मिठड़ी हीर ॾखिण जी थधड़ी थधड़ी, प्यार वारो पंध प्यारो तूं ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां। ठीकु आहे? माशाल्लाह माशाल्लाह। थैंक यू भाई। तो पाण कोन ॿुधाईंदीअं? न अॼु न ॿुधाई। इहो हाणे इहा दोध करी थी वञी, ॾिसी वठि। इनखे चवंदा आहिनि सिंधीअ में गिद्दी था कयो वञो तव्हां। न डेरी का ॻाल्हि न। तव्हां मूंखे चयो, तव्हां ॿुधायो मूंखे, मां तव्हांखे पोइ ॿुधायां थी। आवाज़ सुठो न आहे न। कंहिं चयो आहे तव्हांखे तव्हांजो आवाज़ सुठो न आहे? जंहिं बि चयो आहे उहो तव्हांखां ॾाढो सड़े थो। न बस आवाज़ सुठो न आहे, हिन वजह सां। ए अदी छा कजे छा कजे छा कजे। ठीकु आहे भला, ठीकु आहे, पंहिंजो ख़्यालु रखिजो। थैंक यू वेरी मच। अल्लाह हाफ़िज़। अदी राबेल असां सां गॾु फ्रॉम कंबर शहदाद कोट। थैंक यू वेरी मच अदी, हमारे शो में शामिल थियो। हमेशह मुंहिंजे वात में पाणी अची वेंदो आहे जॾहिं तव्हां पंहिंजे घर जी खाधनि जे बारे में ॿुधाईंदा आहियो। उन ॾींहुं ॿुधायो त तव्हां साग ऐं बिह पचाया हुया, अॼु वरी तव्हां पली ठाही आहे। ऐं हाय वाह वाह। सियारे जो स्पेशली सिंधी खाधा खाइण जो जेको मज़ो हूंदो आहे न, उहो कंहिं बि खाधे में न हूंदो आहे। सो ज़बरदस्त तव्हांजो प्यार, तव्हांजो मुहबतूं हिन शो में शामिल आहिनि। ऐं शादियुनि जो मौसमु आहे ऐं स्पेशली तमामु घणियूं शादियूं आहिनि। शादियुनि में जॾहिं वञो त कोशिशि कंदा कयो त तकड़ि न कंदा कयो मानी खाइण में। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, जेको शादी जेको वलीमो वग़ैरह अरेंज कंदा उहे ज़बरदस्त क़िस्म जूं खाना ठाधा करे वठंदा आहिनि। असां जॾहिं वेंदा आहियूं, जॾहिं मानी लॻंदी आहे त उन महिल असां भरमार करे छॾींदा आहियूं। एॾी कढंदा आहियूं मानी ॼण घर खणी वेंदासीं। त थोरी थोरी कढिजे ऐं थोरी थोरी कढे, थोरी थोरी करे खाइजे, त सभिनी जे लाइ आसानी थी वेंदी। हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राजा बादशाह ख़ुश आहियो? बिस्मिल्लाह, मां ख़ुशि आहियां, चाक आहियां, तबियत बि सही आहे। केरु पियो ॻाल्हाए?
साईं तारक कलोड़ो जो ॻाल्हायां नौशर फिरोज़ खां। नौशर फिरोज़ मुंहिंजे ॻोठ मां, मुंहिंजे शहर मां। केरु पियो ॻाल्हाए? तारक कलोड़ो। तारिक नौशर फिरोज़। कलोड़ो या तारिक अब्बासी? जीअं तव्हां सम्झो भला, जीअं तव्हांखे बहितर लॻे। तव्हां तारिक कलोड़ा आहियो या तारिक अब्बासी आहियो? ॿई आहियूं। ॾेई आहियो माना नौशर फिरोज़ शहर जा आहियो? न श्रावण जो एरियो आहे तहसील कंडियारो। अच्छा, कंडियार जा आहियो। वेरी गुड भाई, सफ़ा तव्हां असांजे वेझो आहियो। तव्हां किथां राजा? साईं मां जाओ कंडियारे में आहियां, पढ़ियो नौशहरे में आहियां, मैट्रिक नौशहरे में कई, वरी पोइ हैदराबाद, पोइ डेन कराची। अच्छा जी माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। माशाल्लाह राजा ऑफिस जेको आहे पर्सनैलिटी VIP आहे। हा ॾाढो वणी पर्सनैलिटी, पर असां चाहियूं था त असांखे को तव्हां चाहियो था त पोइ जेको तव्हां चाहियो अॼु ताईं तव्हांखे मिलियो आहे? कुझु मिलियो आहे, कुझु खपिजी वियो हा त आहे। मां तव्हांखे उहो जेको चाहियो था उहो कोन ॾींदुसि। अलाह सची थो ॿुधायां, मां पंहिंजे फरमाइश घर वारनि जी पूरी कोन कंदो आहियां भाऊ। अच्छा, इहो ॾाढो सुठो। इहो नौशहरे वारनि जी आदत आहे। हा हा, तव्हां वरी कहिड़ो हेॾा कंबर जा आहियो, तव्हां बि नौशहरे जा आहियो। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, जी वाह। पर्स रखंदो आहे पंहिंजे जेब में, खीसे में, वॉलेट? जी जी साम्हूं साम्हूं कढ हाणे वॉलेट, ॿुधाए त मूंखे छा छा आहे हुन वॉलेट में। हा तव्हां ॿुधायो। कढ न कढ, मां थोरी, तव्हां ॿुधायो तव्हांजे पर्स में छा छा आहे। पर्स में घणो कुझु आहे। ॿुधा न सभु कुझु, कहिड़ो छा आहे, को एटम बम अथई आहे? जीअं तव्हां पुछणु चाहियो था जेका शइ उहा बि आहे। कहिड़ी कहिड़ी? पर्स में तुंहिंजो फोटू खणी मां घुमंदो आहियां यार। हाय 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 हाय, मोबाइल न अथई आहे, पर्स में फोटो रखियो वेठो आहे। मोबाइल में आहे। हा मोबाइल में रखंदो कर, पर्स मां फोटू वरी माण्हू ॾिसी वठंदई। हा भली यार, इहा ॻाल्हि लख जी ॻाल्हि कयव। लख जी ॻाल्हि कयमि न, हाणे तूं 50,000 तूं खण, 50,000 मूं ॾे मोकिल। हा लॻो मां मोकिलियांव, अकाउंट नंबर सेंड कयो। बसि ठीकु आहे। ॿियो हाणे मूंखे ॿुधाए त पर्स में ॿियो छा आहे, फोटूअ खां अलावा छा आहे? हर शइ आहे। हर शइ। पैसा त ठुप न हूंदा, छो त इश्क आशिक माण्हू सदाई सुञो। हा जी असां उहे आशिक न आहियूं न जो सुञा हुजूं। अलाह साईं कंटिन्यू आहे। पैकेज करायो अथई मोबाइल में? मोबाइल में बि पैकेज आहे। पैकेज वारो कहिड़ो उन पैसो हूंदो? पैकेज जेको कराए थो वीचारो उहो सुञो हूंदो, मूं वांगुरु मां बि पैकेज कराए घुमंदो आहियां। अच्छा हा न, कारा नीरा पीला सावा ॻाढ़ा फिका, इहे सभु रंग अथई ज़िंदगी जा, रुॻो अच्छा न अथई। जी जी सभु आहिनि, अच्छा बि आहिनि, कारा बि आहिनि, सभु हा आहिनि। ठीकु आहे ठीकु आहे। को गानो ॿुधाए भला पंहिंजे आवाज़ में। हा गानो हा राजा मां ॿुधाईंदुसि। हा ॿुधाए। यस हा ॿुधाए। जी जी अॼु ॿुधायो प्लीज़, अॼु के एपिसोड में। शमन जो कलाम ॿुधाईंदुसि। अलाह करे तव्हांखे पसंदि अचे, मुंहिंजे दोस्तनि खे बि पसंदि अचे। वाह 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 वाह। काॾे साज़ंदा अची विया आहिनि, पोयां वेठा आहिनि, सेटिंग कनि पिया? हा कनि पिया। ए गाए जान छॾायो, वरी अॻियां ॿिया बि कॉलर आहिनि। सुनते हैं कि मिल जाती है हर चीज दुआ से। वाह। एक रोज तुम्हें मांग कर देखेंगे खुदा से। जियो। सुनते कि मिल जाती है हर चीज दुआ से। वाह से वाह, वाह छोकिरा वाह, वाह छोकिरा वाह। ज़िंदगी ठाहे छॾी पंहिंजी बि मुंहिंजी बि। अबा वाह 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 वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, थैंक यू वेरी मच। ओके, अदो असां सां गॾु गॾु हुयो ऐं फ्रॉम कंडियारो ऐं नौशर फिरोज़ जे विच में हुयो। थैंक यू वेरी मच। दालीअ जो हूंदे पक दाली वारनि खे बि खोड़ सारा सलाम, ऐं सॼी जेके बि भेरिया वारा आहिनि, कंडियारे वारा आहिनि, नौशर फिरोज़ वारा आहिनि, पटीदन वारा आहिनि, मिठियाणी वारा आहिनि, नौशर फिरोज़ जे परियां राहू खाई वारा आहिनि। हैं सम्झी वियो न ॻाल्हि खे? हैं खोड़े शरीफ़ वारा सम्झी वियो न? हा हा सम्झो न? हा 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 सो वेल, अवां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजी पूरी टीम जा अव्हांखे सलाम, ऐं स्पेशली जेके दोस्त हूंदा आहिनि। आरिफ़ आहे MCR में, इरफ़ान आहे कैमरा ते, ख़ालिद शाह आहे, सफ़दर कीरियो आहे। सफ़दर कीरियो पियो चवां, ॾिठई हाल ॾिसी थो असांजा। बसि सफ़दर छा कजे ज़िंदगीअ में, सफ़दर कीरियो करे छॾियो, यादि अची वियो सफ़दर सुरियो आहे। इहे सभु दोस्त आहिनि। ऐं शुएब स्पेशली हींअर वियो आहे, शुएब रिन जेको मीरपुर खां जो चांहि ज़बरदस्त क़िस्म जी। हा सो पाण हलूं था ख़ूबसूरत गाने तरफ़, प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़, मुंहिंजो ई गीत आहे, इंजॉय कंदा, केॾा न वेंदा।
हाँ छा कजे वेल जी कुछ कोन कंदासीं इहो ई मोहबतूं वंडींदासीं प्यार वंडींदासीं ख़ुशियूं वंडींदासीं राति जे हिन ख़ूबसूरत पहर खे एतिरो हसीन बणाईंदासीं त हीउ जेको ख़ूबसूरत सफ़र आहे इहो एवरग्रीन थी वञे सदाबहार थी वञे ऐं सदाबहार उनखे ई चवंदा आहियूं जेको हमेशह यादि हूंदो आहे ज़रूरु अव्हां प्रोग्राम में शामिलु थी ॿुधाए सघो था अॼु जो टॉपिक ज़बरदस्त आहे बल्कि सुवालु आहे मुंहिंजो अव्हां सभिनी खां त मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजे वॉलेट में छा छा तव्हां रखंदा आहियो तव्हांजे पर्स में छा छा आहे हिन वक़्तु तव्हां पंहिंजे पर्स खे ॾिसो ऐं उन में छा छा आहे उहो मूंखे ॿुधायो ज़रूरु ऐं उनखां अलावा को सुठो सुठो गीत ज़रूरु ॿुधायो वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम बिल्कुलु ठीकु ठाक राजा भाई मां आमना खान दिल से थी ॻाल्हायां आमना लिटिल सिंगर आमना खान लिटिल सिंगर कहिड़ा हाल आहिनि आमना ठीकु आहीं ख़ुशि आहीं चाक आहीं चङी आहीं भली आहीं तव्हां दुआऊं अल्हम्दुलिल्लाह आवाज़ ठीकु न पियो अचे जिथे बीठी आहे उते सिग्नल सही न आहिनि थोरो हेॾा होॾा थी वञ तव्हां ॿुधायो तव्हांजी राजा भाई तबियत ठीकु आहे तव्हांखे कीअं पई लॻे मुंहिंजी तबियत बहितरीन ऐं फैमिली कीअं पियो लॻा अॼु सुठो लॻा पियो जी बहितरीन चलो गुड थैंक यू वेरी मच तव्हां पंहिंजे पाण वटि पर्स रखंदा आहियो न मां पर्स कोन रखंदी आहियां पर्स कोन रखंदी आहियां अबू जे पर्स में छा छा हूंदो आहे अबू जे पर्स में हा कार्ड हूंदो आहे पैसा शनाख्ती कार्ड ॿियो पैसा हूंदा आहिनि पैसा हूंदा आहिनि पोइ कॾहिं कॾहिं पैसा चोरी कंदी आहे पर्स मां चोरी कोन कंदी आहियां वठंदी आहे चलो गुड अॼु छा थी ॿुधाई अॼु मां उर्दू सॉन्ग ॿुधाईंदी चलो ॿुधायो लाइव विथ राजा जी लिटिल सिंगर आमना जी ॿुधायो जी जी सारी दुनिया झुटलाए ये ना सोचो कि मुझको प्यार नहीं वाह तुम जो आए हो मेरी दुनिया में अब किसी का भी इंतजार नहीं सारी दुनिया भुलाए बैठा हूँ वाह ये ना सोचो कि मुझको प्यार नहीं शौक धड़कन की जवानी तुम हो अब तो सांसों की रवानी तुम हो जो लिखी है मेरे ख्यालों ने खूबसूरत वो कहानी तुम हो मैं भी सपने सजाए बैठा हूँ ये ना कहना कि बेकरार नहीं वाह सारी दुनिया भुलाए बैठा हूँ ये ना सोचो कि मुझको प्यार नहीं वाह 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 हिकिड़ो मिठो तुंहिंजो आवाज़ ॿियो हेॾा मिठो बिस्किट वाह वाह चांहि में ॿोड़े थो खावां वाह वाह आमना ज़बरदस्त मज़ो अची वियो थैंक यू राजा भाई थैंक यू ॿियो सभु ख़ैर लॻो पियो आहे अल्हम्दुलिल्लाह सभु सेट रमज़ान जी तयारी कई आहे रमज़ान जी तयारी कयूं पिया ऐं रोज़ा रखंदा न बिल्कुलु रोज़ा मां हर साल रखंदो आहियां ऐं राजा भाई कॾहिं मिठो ख़ासि अचो त प्लीज़ मुंहिंजे घर ज़रूरु अचो मां तव्हांखे इनवाइट कयां थी ज़रूरु ईंदुसि मूंखे मीरपुर ख़ासि जा अंब ॾाढा पसंदि आहिनि कॾहिं अचो तव्हां कराची त खयों अचिजो प्लीज़ मैंगो फेस्टिवल थी न अचो त बसि मां मिठो ख़ासि मां तव्हांखे मिले वठंदसि मां हिकिड़ो मैंगो फेस्टिवल कयो हो तव्हांजो अच्छा हा हुनजो शो थींदो आहे न त उहो मां शो कयो अॻ में तव्हां मैंगो फेस्टिवल जे घर अचो त आऊं तव्हांखे इनवाइट कयां थी प्लीज़ तव्हां मुंहिंजे घर अचिजो ज़रूरु ज़रूरु ॿुधाईंदुसि मां पंहिंजी अदी जे घर ज़रूरु वेंदुमि पंहिंजी भेण जे घर थैंक यू राजा भाई थैंक यू अदी थैंक यू सो मच अदी आमना असां सां गॾु हुई लिटिल सिंगर आहे ऐं मुंहिंजी लाइव विथ राजा जी तमामु ज़बरदस्त कॉलर आहे ऐं हमेशह जॾहिं बि ईंदी आहे को न को सुठो सुठो गीत प्यारो आवाज़ु प्यारे अंदाज़ में ॿुधाईंदी आहे त मज़ो अची वेंदो आहे तो ख़ैर मोहबतूं वंडींदासीं प्यार वंडींदासीं ऐं प्यार सां गॾु गॾु इन अहसास खे पंहिंजी हिन महफ़िल में शामिलु रखंदा आहियूं जंहिं अहसास में असां कॾहिं कॾहिं गुम थी वेंदा आहियूं सो उन अहसास में अव्हांजो प्यार अव्हांजूं मोहबतूं ऐं स्पेशली चांहि जेका ज़बरदस्त क़िस्म जी राति जो मूंखे मिलंदी आहे हिते मज़ो अची वेंदो आहे आउटस्टैंडिंग
ऐं बिस्किट बि हुन सां गॾु गॾु जेकॾहिं तव्हां ॿोड़े खायो त तव्हां पंहिंजा बिस्किट ॿाहिरां घुराए चांहि खीर ठाहे तव्हां मुंहिंजी चांहि बिस्किट में नज़र न विझो हरू भरू पेट में सूर पइजी वेंदो सुभाणे शो कोन थींदो। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा खुश है ए अदी खुश आहीं? दुआ है राजा खुश है काफी है मैं दुआ करियो ए काफी है ए अदिया अदो आ अदी राजा तो फिर वकी है अदी खुश आहीं? नालो छा अथई? अदी खुशी ना अदी खुशी करे वकी ना भाई यार अदी नालो छा अथई भेण? नालो मुझे काफी है नालो आसिया। जी अच्छा आसिया खुश आहीं? चाक चङी भली? खुशी ना मां बीमार तू कथी को छरियो त बीमार आहे त डॉक्टर ॾे वञ न तूं हेॾे प्रोग्राम में कीअं आई आहे? डॉक्टर ने दिखाने आया तू की सिक लगी हो राजा वाला आया मुंहिंजी सिक लॻी वई? जी जी हलो हाणे सिक लॻी कहिड़े शहर मां ॻाल्हाई पई? बलूचिस्तान में ॻाल्हायां थी कदा जी किथां? बलूचिस्तान में कदा जी ॻाल्हायां थी बलोचिस्तान जे कहिड़े शहर खां? कदा से अच्छा अच्छा चलो गुड ज़बरदस्त ज़बरदस्त। आदि आदि है आदि हा आदि पाके दारो तो ॿुधाए पंहिंजे आवाज़ में लिखो ओ ॿुधायां थो पंहिंजे आवाज़ में तूं बि पंहिंजे आवाज़ में मां तेसिताईं बिस्किट खाई वठां कुझु पंहिंजे आवाज़ में ॿुधा। वाह तो सही ॿुधाए तू अॼु पहिरियों सुवालु इहो आहे त पर्स रखंदी आहे पाण वटि पर्स? हा पर्स में लेकर सामान देला मोबाइल सामान कहिड़ो कहिड़ो पियो आहे इहो ॿुधा। सुखी तो करी लालड़ी लालड़ी पई आहे? जी जी वाह ॿियो न खाए अलावा? बिल्कुल थोड़ो घट खाओ ना हाँ बिल्कुल घट खा चल जाई बिल्कुल वगैरह मेरा थोड़ा पान तो खाए बिस्कुट घटि खावां? हाँ वगैरह रख विझंदी पेट में सूर? ना 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 बेटे जेको ॿियो खाए न वरी हुनखे एॾो ॾिसबो न आहे ताज़ो हुन सां रुॻो ॻाल्हाइबो आहे। जी हा जी हल्को गानो वानो ॿुधाए अदी पंहिंजी आवाज़ में। गाना ॿुधाए हा कहता है पल पल तुमको हा पल पल के दिल में दीवाना वाओ कहता है पल पल तुमको पल पल के दिल में दीवाना इस पल पे जाना मुझे तू नहीं जाना प्यार किया तो दीवाना प्यार किया तो दीवाना। वाह 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 सही फोन बैलेंस भला नेटवर्क ई चयो त फोन कटियो नेटवर्क ई मथां टावर ई पाण में टकराइजी अलाए छा थियो छा थी छा पल 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 वो कहता है पल पल। हलो जी खूबसूरत गाने तरफ हलो तेसिताईं मैं चांहि बिस्किट खाई वठां एंजॉय कयो खूबसूरत ट्रैक। लागे तो से मोरे नैनी सांवरिया लागे तो से मोरे नैनी सांवरिया मोरे मन को नाही चैन सांवरिया मोरे मन को नाही चैन सांवरिया लागे तो से मोरे नैनी सांवरिया लागे तो से मोरे नैनी सांवरिया लागे तो से मोरे नैन। मोर बबैया कोयल गाए तलमन में मोहे आग लगाए मोर बबैया कोयल गाए तलमन
तो से मोरे नैनी सांवरिया, लागे तो से मोरे नैनी सांवरिया, मोरे मन को नाही चैन सांवरिया, मोरे मन को नाही चैन सांवरिया, लागे तो से मोरे लागे तो से मोरे नैनी सांवरिया, लागे तो से मोरे नैनी, नैना ऊपर पाँव धरिए, धीरे धीरे चल, जिम्भे न मोरी बनिया, दुखे न तेरे वेलकम जी अगेन, खुश आमदीद, भली कार भली को आखते पखे रागले भली करे आयो वे खुश जो आबाद जो अगेन अवां सभिनी खे दिल जी गहराइयुनि सां मोहब्बत भरियो सलाम, प्यार भरियो सलाम ऐं ख़ुशियुनि भरियो सलाम। सो मोहब्बतूं जॾहिं वंडींदा आहियूं, प्यार जॾहिं वंडींदा आहियूं ऐं ख़ुशियुनि खे जॾहिं वंडींदा आहियूं त असांजी ज़िंदगीअ में कॾहिं बि दुख या तकलीफ़ न ईंदी आहे, ॾाढी सुख जी सुकून जी निंड बि ईंदी आहे। सो कोशिशि कंदा कयो त ख़ुशियूं वंडींदा कयो, मोहब्बतूं वंडींदा कयो, प्यार वंडींदा कयो। ख़ुशियूं मोहब्बत ऐं प्यार वंडण सां हमेशह तव्हां ख़ुशि रहंदो। भले दुनिया अव्हां जे लाइ कुझु बि चवे, पर कोशिशि कंदा कयो त उन दुनिया वारनि खे पंहिंजो पाण खे चेंज करण सां जवाबु ॾींदा कयो, पंहिंजो पाण खे सुठो करण सां उन्हनि खे जवाबु ॾींदा कयो। उन्हनि सभिनी शयुनि सां वठूं था हिकिड़ी कॉल, ऐं कॉल सां गॾु गॾु मां ज़रूरु इहो चवंदुसि त हीउ राति जा 2 कलाक ही जस्ट शो न हूंदो आहे, ही लाइवली मां कचहरी कंदो आहियां पंहिंजी ज़िंदगीअ जी ऐं अव्हांजी ज़िंदगीअ जी। हर माण्हूअ जी जेका ज़िंदगी आहे उहा मिलियल जुलियल आहे ऐं हर माण्हू जा ॾुख इहे ई आहिनि, इहे ई ॾुख आहिनि। अॼुकल्ह त बाबा हाणे महांगाई आहे, घर लाइट जो बिल घणो अचिणो आहे, ऐं या कंहिंखे वरी इश्क जो मसइलो हूंदो, कंहिंखे को मसइलो हूंदो, कंहिंखे को। सो मिलियल जुलियल सभिनी जूं स्टोरियूं हूंदियूं आहिनि, त कोशिशि कजे त ज़माने सां गॾु हलिजे। ऐं मां हमेशह इहो चवंदो आहियां त पेर ओतिरा फैलाइजनि जेतिरी पाण जे मथां चादर हुजे। चादर खां वधीक तव्हां पेर फैलाईंदो तव्हां ॾाढा तकलीफ़ में अची वेंदा ऐं तव्हांखे थधि बि लॻंदी तव्हांजे पेरनि खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राजा भाऊ ख़ैर आहे? सभु ख़ैर मुंहिंजा साईं। केरु पियो ॻाल्हाए? अजब गुल बलोच थो ॻाल्हायां कंबर मां। कहिड़े हाल आहिनि? ख़ुशि वेठा आहीं? अल्लाह ताला करम में शुक्र है। तुसां ख़ुशि हो? मैं अल्हम्दुलिल्लाह। हाणे चांहि पीती हुअमि, थक गया, मेरे का ॿऊं महिल। हा चांहि पीअण पिया गुण बिस्कुट न गॾु? हा बिस्कुट मिठा आहे, शुगर चाढ़े छॾियो, लाहे छॾियो, मां वाजो वेही रहो हाणे। हा सही बिस्किट। हा ॿियो ख़ैर? अल्लाह जो करम आहे। तव्हां ख़ुशि आहियो? कीअं पई ज़िंदगी गुज़रे? फर्स्ट क्लास, तमामु बहितरीन, मज़े वारी? हा हा। पर्स में छा छा रखंदो आहे? पंहिंजे पर्स खे साम्हूं रखई, मूंखे ॿुधा त छा छा आहे पर्स में? पुछंदो वञे कढियल आहे ॿाहिरि। हा पुछा कंदो वञे बसि राजा भाऊ ॿाहिरि। हिनखे बंदि कर। छा था चई? सवाल पुछा कयो, पर्स साम्हूं आहे। पर्स छा रखंदो आहे? पर्स साम्हूं। हा हाणे हाणे मूंखे ॿुधाए छा छा आहे पर्स में? एनआरसी कार्ड आहे। ठीकु आहे। पैसा न? हा पैसा न? पैसा घणा आहिनि? घणा आहिनि? 770 रुपया। 60 रुपया? 60 रुपया छो रखिया अथई अलॻि सां? चलो ठीकु। ॿियो छा आहे? तस्वीर आहे। कंहिंजी? दोस्त आहे। दोस्त आहे या दोस्त आहे? दोस्त छोकिरो आहे। छोकिरो आहे। छोकिरे जी तस्वीर रखी अथई? यार मां सभिनी खां पुछियो आहे, जेके बि अचनि पिया छो तस्वीर रखंदा पर वॉलेट में। मां बि रखां हाणे पंहिंजे वॉलेट में तस्वीर, लॻे थो। न दोस्त छोकिरा आहिनि असांजा। चलो गुड। उन जी तस्वीर छो रखी अथई भला? तस्वीर निशानी हा बि असांजी मौजूद आहे, असां बि रखंदा आहियूं।
अच्छा हू तव्हांजी रखंदो आहे तव्हां हुनजी रखंदा आहियो जी चलो गुड आहे ॿियो छा आहे ॿिया पर्स जी कीअं पिया आहे ॿिया उधर जा मिड़े ईअं 2-3 पना हूंदा उधर जा चलो गुड आहे सुठी ॻाल्हि आहे अजब गुल को गानो थो ॿुधाए पंहिंजी आवाज़ में हाणे डेली ॿुधाईंदो आहियां तव्हां बि ॿुधायो अॼु असांखे असां बि ॿुधायूं हाज़िर हाज़िर तव्हां ॿुधायो त मां तव्हांखे ॿुधायां थो वफ़ा किथे न रही आ वफ़ा तलाश न कर खुदा जे वास्ते अहिड़ी खता तलाश न कर वफ़ा किथे न रही आ वफ़ा तलाश न कर वाह से वाह वाह से वाह वाह से वाह छा कजे गम जी हकीकत के केर तो जाने दगा जिधर ते वही तू दुआ तलाश न कर खुदा जे वास्ते खता तलाश न कर वफ़ा किथे न रही आ वफ़ा तलाश न कर वाह से वाह वफ़ा आहे किथे किथे आहे हा बिल्कुलु किथे आहे किथे न आहे पर घटि आहे हाणे केॾे घटि आहे तव्हां पासे हा हेॾे आहे असां वटि आहे हेॾे आहे तव्हां को गानो ॿुधायो सुठो उर्दू में ॿुधायो तव्हांखे उर्दू सुठी थी अचे उर्दू वारो गानो ॿुधायो कहिड़ो ॿुधायो उर्दू वारो हिंदी आहे असांखे गाना घणा पसंदि आहिनि उहे ॿुधायो त बहितर आहे धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को चुराना तुमसे प्यार हमें है कितना जाने जाना तुमसे मिलकर तुमको है बताना हो जब से तुझे देखा दिल को कहीं आराम नहीं एक तेरे सिवा इस दिल में कोई और नाम नहीं अरे आजा आजा अब कैसा शर्माना तुमसे मिलकर तुमको है बताना ठीक है जबरदस्त जबरदस्त राजा भाई इंडिया वया हो तव्हां यार न वियो आहियां इंडिया न वया हो न असांजो बि वॾो शौक़ु आहे इंडिया वञण ते यार छो पंहिंजो मुल्क घुमियो अथई पूरो पंहिंजो थोरो घुमियो आहे सॼो पहिरियां पंहिंजो मुल्क घुम पंहिंजो पाकिस्तान एॾो ख़ूबसूरत पाकिस्तान आहे पंहिंजो पाकिस्तान हाणे उहो न रहियो आहे असांजो हा यार ॻाल्हि अहिड़ी की बाइकाट आहे तोसां अॼु खां मुंहिंजो ठीकु आहे बाए हलो जी हलूं था पाण जेको असांजे मुल्क जे लाइ असां नथा ॿुधंदा कुझु बि बता अहिड़ी का ॻाल्हि कनि दोस्त तो ख़ैर पाण हिकिड़े ख़ूबसूरत गाने जी तरफ़ सां हलो प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे हिन ट्रैक खे ज़रूरु इंजॉय कजो इन ट्रैक खां पोइ वापसि अचिजो वाली हिन सिंध ते का अहिड़ी वराण वरे जो सुखिया डुबरा पाण में भाकुर विझूं भरे ही क़ाइम रहे क़यामत ताईं मोहबत कॾ न मरे पंजल थियूं न परे जेसीं जेरा आहियूं जान में शुरू होती आज थे कर कर आवन टोलनिया मैं तना तू ढोलनिया के कालियां के कमलियां के मुर्कन उते मोलनिया मैं तना तू ढोलनिया आके हमल साईं सुए बाग सजणदा जिते तोते बोलन बोलनिया मैं तना तू ढोलनी मुझो छलड़ो पानी में भेनर मुझो छलड़ो पानी में तेरी प्यो खूह मेड़ी खूह जे नार मेड़ी नार जे निसर मेड़ी लोडने माती लोड्योड़ी पावली अला मुझे मारो न मुकी अपघार मंझा पावली पावली रे अला मुझे मारो न मुकी अपघार मंझा पावली असी लुलुर पेरू पटेरो खाऊं सुगदासी असां लाइ आहे किरंग साऊं कॾहिं लप लसीअ ते गुज़ारो कंदा हूं लटा सादा सीधा करे पट पायूं नकी सोन ते सी पूरा मटा
सोहणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सोहणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सोहणा माण्हू प्यारा माण्हू लूड़ मंझा लुड़ंदी अची हो तारन मां तरंदी अची सिंधी अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली सिंधी अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली लौंग फोटा थालीअ में आऊं खयो पई अचां लौंग फोटा थालीअ में आऊं खयो पई अचां लाडल मुंहिंजे अॻ में आऊं नचंदी अचां सुहिणल मुंहिंजे अॻ में आऊं नचंदी अचां जिए मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां हथी गुल मेहंदी पीरी गुल मेहंदी हथी गुल मेहंदी पीरी गुल मेहंदी है लाली लबन ते लायोड़ी मुंहिंजो कारूं झरली कांगुल में मुंहिंजी अंगण बारो छो आयोड़ी लुॾे लुॾे पियो अंबनि जे बाग़नि मंझि लुॾे लुॾे पियो लीमन जी लामुन मंझि लॻो वञी अचो मां ओ राणा तोखे लॻो वञी अचो हथी गुल मेहंदी पीरी गुल मेहंदी लॻो वञी अचो मां ओ राणा तोखे लॻो वञी अचो मज़ा मारूड़न सी आहिनि झंगन में जेहा एड़ा उमर अव्हां जे हित कोटन में केहा झूपा झांगीड़न जा पसंद मूं पेहा पट्टे चाढ़िया परवार मिठा से मेहा आंगन सुनेहा मुका रात मलू अले 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 मुंहिंजा मारवड़ा अले 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 मुंहिंजा मारवड़ा मुंहिंजा झांगियड़ा ओ मुंहिंजा जोगियड़ा मारुड़ा मिठड़ा मुंहिंजा मारुड़ा लाहूती मुंहिंजा मारवड़ा साथियड़ा मुंहिंजा अले अले ईंदा मारवड़ा अला मुंहिंजा ईंदा जोगियड़ा ईंदा मारवड़ा अला मुंहिंजा ईंदा जोगियड़ा ईंदा मारवड़ा अला मुंहिंजा ईंदा जोगियड़ा अला मुंहिंजा ईंदा मारवड़ा ईंदा मारवड़ा अला मुंहिंजा ईंदा जोगियड़ा ईंदा मारवड़ा अला मुंहिंजा ईंदा जोगियड़ा अले अले मुंहिंजा मारवड़ा अले अले मुंहिंजा 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 जोगियड़ा अले अले मुंहिंजा सदा शेर सिंध जे निज़ारनि ते लिखबो मेहराण जे मौजुनि किनारनि ते लिखबो पटके अजरक टोपीअ वारनि ते लिखबो हारनि मज़दूरनि मोचारनि ते लिखबो होशू हेमू दोदे पारनि ते लिखबो मुंहनि जे दड़े जे आसारनि ते लिखबो जंहिंजो प्यारा सिंध सां तन प्यारनि ते लिखबो ओ दीदार देस वारनि दुलारनि ते लिखबो दीदार देस वारनि दुलारनि ते लिखबो सिंध मुंहुं जी अमां सूह तो ही जिया मथा छा लिखा छा लिखी छा लिखा वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार अवां सभी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां पंहिंजे शो लाइव विथ राजा में
ऐं अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं ऐं अव्हांजूं ख़ुशियूं ऐं उन्हनि ख़ुशियुनि जो अहसासु हिन महफ़िल में ज़रूरु शामिलु कंदासीं। मैसेज तमामु घणा आहिनि, उन्हनि दोस्तनि खे बि ज़रूरु शामिलु कबो। गुलमीर जमाली मूंसां गॾु आहे, ॻोठु अली गुल जमाली, थैंक यू वेरी मच अदा, अव्हांखे भली कार था चऊं पंहिंजे शो में। ऐं उन सां गॾु गॾु अमानुल्लाह जमाली, इमदाद जमाली, जलाल जमाली, बंगुल जमाली, सभिनी जमालनि जा मथां मथां मैसेज आहिनि। शाहनवाज़ जमाल जमाली, ज़ुबैर अहमद जरवार, थैंक यू वेरी मच ज़ुबैर, कहिड़ा हाल आहिनि तव्हां? तव्हां ठीकु आहियो? चाक आहियो? चङा आहियो? भला आहियो? अगर मैं सूरज के साथ ढलने से बच गया तो कहाँ गुजारूंगा शाम, सोचा हुआ है मैंने, मेरी दुआ है वो आए और मैं उसे पुकारूं, मेरी दुआ है वो आए और मैं उसे पुकारूं कि उसका अच्छा सा नाम सोचा हुआ है मैंने। अच्छा जी, ज़बरदस्त, वेरी गुड, थैंक यू वेरी मच दोस्त। ऐं सिमार सनाउल्ला बि मूंसां गॾु आहे, फ़ाइक जमाली आहे, औरंगज़ेब अली साहब आहे, थैंक यू वेरी मच औरंगज़ेब, कहिड़ा हाल आहिनि तव्हां? ठीकु आहियो? बशीर अहमद, ऐं शाइरी तव्हां लिखी आहे, बा अहमियत लोग कभी हारा नहीं करते, बा अहमियत लोग कभी हारा नहीं करते, या तो जीत जाते हैं या तो कुछ सीख जाते हैं। बिल्कुलु, माण्हू जॾहिं हाराईंदो आहे त उहा बि हिकिड़ी सिखिया जो हिकिड़ो मरहलो हूंदो आहे। ऐं शाहनवाज़ जमाल, थैंक यू वेरी मच ज़ुबैर, थैंक यू अमाल्ला। ऐं अरफ़ान सठियो मूंसां गॾु आहे, इरफ़ान। अच्छा, मैसेज जेके दोस्त कनि था उहे राजा मेमन पेज आहे फेसबुक ते, ऐं राजा मेमन जे अॻियां लाइव विथ राजा ज़रूरु लिखियलु आहे, छो त काफ़ी फेक पेजिस बि ठही वेंदा आहिनि न, त इन करे राजा मेमन ऐं लाइव विथ राजा जो अॻियां नालो आहे, उनखे तव्हां वञी फॉलो बि कंदा ऐं उन सां गॾु गॾु उन ते तव्हां इनबॉक्स मैसेज कंदा, मां तव्हांजो मैसेज ज़रूरु प्रोग्राम में शामिलु रखंदुमि। टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे, इनखे डायल करे प्रोग्राम में लाइव बि शामिलु थी सघो था। कॉल वठूं? हाँ, अच्छा, अस्सलाम वालेकुम राजा भाई, कैसे हो? मैं खैर मोहम्मद फ्राम नॉर्मल से हूँ, थैंक यू वेरी मच जी। ऐं उन सां गॾु बशीर अहमद आहे मूंसां गॾु, एहसान पवर मूंसां गॾु आहे, एहसान पवर लिखियो आहे, हम तुम्हें फूलों की वफ़ाओं में नज़र आएंगे, हम तुम्हें फूलों की वफ़ाओं में नज़र आएंगे, जब भी ढूंढोगे फ़िज़ाओं में नज़र आएंगे, याद आए तो कभी हाथ उठा लेना तुम, हम तुम्हारी ही दुआओं में नज़र आएंगे, मत ढूंढना हमें नफ़रतों की तपश में, हम सिर्फ़ तेरी मोहब्बतों की छाँव में नज़र आएंगे। वाह सही वाह, थैंक यू वेरी मच एहसन। वठो था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। आराम कराइए, छॾे दोस्त पाण में कचेरी करे वठे। साईं कॉल कयो था, टीवी जी आवाज़ खे बंदि रखंदा कयो, सिर्फ़ु फ़ोन ॾांहुं ध्यानु ॾींदा कयो। हाणे सॼे ॻोठ खे पढ़ो न आहे, ॾिसो कॉल सुबुह रिपीट बि थींदो आहे, पोइ माण्हू वरी ॿुधी वठंदो आहे। ठीकु आहे। ऐं मोहबतूं प्यार अव्हांजो प्रोग्राम में शामिलु। ऐं शुमाइला लुंड अदी, थैंक यू वेरी मच अदी। गुलरेज़ अली चांडियो, अॼु शो अदा, बिल्कुलु अॼु शो आहे। गज़ल पवर खे भली कार था चऊं, थैंक यू वेरी मच गज़ल अदी। तव्हां ऐं तव्हांजी अम्मी असांजो मुंहिंजो शो ॾिसंदा आहियो, थैंक यू वेरी मच। अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं ईअं ई प्रोग्राम में शामिलु रखंदा कयो। ऐं पल पल की ख़बर मिलते है हमें सरकार, एक परिंदा सी ही दोस्ती हमारी। ये अलीआबाद जमाली जेके ॻोठ मां जेकी शाइरी मोकिलींदा आहिनि, उनजी शाइरी मां न पढ़ंदुमि, छो त उहो शाइरी अॻियां पोयां लाइनूं अलाए कीअं मोकिलींदा आहिनि, भला मां बि जीअं हू थी वञा। ठीकु आहे। सो मोहबतूं प्यार ऐं उन सां गॾु गॾु शमन अली मिराली जो ख़ूबसूरत आवाज़ु, ख़ूबसूरत अंदाज़ पंहिंजे हिन प्रोग्राम में ज़रूरु शामिलु रखंदुमि। ऐं शमन मिराली जो त आवाज़ु आहे ई ज़बरदस्त, पर उन सां गॾु गॾु वरी जेको उनजी शाइरी हूंदी आहे उहा ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे। उनजे जेके बि शाइर जा हू गाना ॻाईंदा आहिनि। हिकिड़ी कॉल था वठूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। सर केरु आहे? गुलशन अदीब कराची खां अरशद बलोच। हाँ, गुलशन अदीब कराची खां अरशद बलोच। आचार्य अरशद बलोच। पोइ अॼु छो आयो? अॼु त अंगारो आहे। जी सर। आचार्य अरशद आया ARSHAD। अच्छा अरशद, ख़ुशि आहीं? जी अल्हम्दुलिल्लाह सर। छा कंदो आहे सर? सर मिस्त्री। छाजो? टायरनि जो? टाइल मार्बल। हाँ, टाइल मार्बल। टाइल मार्बल हणंदो आहे? जी सर। चलो गुड आहे। ॿियो छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। पर्स अथई हीअं रखीसे में? सर पर्स बार रखो ई कोन। रखी कोन? न सर। पोइ पैसा, ॾोकड़, शनाख्ती कार्ड किथे? थैलीअ में ॿधे रखी? इहा सर असां कांच वारो जेब आहे। हा, इहा सर कांच वारे जेब में रखूं पिया। छा थो चए? आवाज़ सही नथो अचे पुटई। सलवार वारे जेब में। जेल में रखंदो आहीं? जेब शलवार जी जेब में। अच्छा हल ठीकु आहे। को गानो ॿुधाए भला पंहिंजे आवाज़ में। गानो सर असां फनकार त कोन्ह आहियूं। त भई हिते जेके ॿुधाईंदा उहे फनकार आहिनि? उहे बस शो क्या न, हिते मां रेवड़ियूं पियो विरायां, उन लाइ आयो आहीं?
न सर छा लाइ आहे ॿुधा बिरयानी खाइणा आहे बिरयानी खाइण किथे आऊं कमाइण ऐं कम पिया कयूं न जेकॾहिं बिरयानी खारायां त खाईंदे जी बिल्कुलु छो न खाइण जे मामले में केॾो अॻियां आहीं पर ॻाइण जे मामले में चई थो त मां ॻाइणो न आहियां न सर न बिल्कुलु न गानो ॻाए ॿ देगू तो बिरयानी जो मोकिलियां गानो ॻाए ॿुधा न सर न बिरयानी तव्हां खां वटि मां वटि बिल्कुलु सही आहे अवेलेबल आहे अवेलेबल आहे भला जी बिल्कुलु वाह साईं वाह वाह साईं वाह ॿियो ख़ैर शो ॾिसंदो आहे मुंहिंजो जी सर बिल्कुलु ॾिसंदो तॾहिं कॉल कई आहे हा तॾहिं कॉल कई थी अच्छा या मूंखे ख़बर न त तूं शो ॾिसंदो आहे तॾहिं कॉल कई थी सही सही टाइल मार्बल हणी हणी न थोरो बनाई आहे हो केमिकल हलियो वियो आहे अंदरि सर वो लाज़मी काबू कंदो त केमिकल लॻंदो हाँ ना केमिकल का लोचा है यहाँ पे बिल्कुल 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 तव्हां सही फरमायो ॿियो कहिड़ो सही फरमायो तव्हां हल ठीकु आहे पोइ गानो नथो ॿुधाई हाणे न सर गानो नथो ॿुधाए तव्हां मूंखे ॿुधायो बिस्कुट खाईंदे बिस्कुट हाँ बिस्कुट खाईंदे बिस्कुट सर ॾिसो खाइण पीअण वारे मामले खे हींअर बंदि कयो राति जा 11 थिया आहिनि हाँ जी हा खाइण पीअण बंदि कया खाइण पीअण वारा मामला हींअर बंदि कई थी आराम में आहियूं हींअर खाइण पीअण बंदि करण सुबुह जो ऑपरेशन थींदो छा खाइण पीअण बंदि कई पाणी माणी रख न पासे में माण्हू राति निंड मां उथे उञ लॻे माण्हू पाणी त पीए असां पाण ऑपरेशन कंदासीं सर हा असां पाण जो ऑपरेशन कंदा आहियूं तूं पाण माण्हू जो ऑपरेशन कंदो आहे हा सर हल ताड़ी ताड़ी बिला मिली वई ओके ख़्याल रखिजांइ पंहिंजो थैंक यू वेरी मच हलो जी हाणे हल ॿुध वञी गानो शमन मिताली जो ख़ूबसूरत आवाज़ ख़ूबसूरत अंदाज़ गाने खे भई जेको दोस्त आहिनि उनजे लाइ था प्ले कयूं इंजॉय मौला उहे कोट केरे जंहिंमें जानी कैद आहे मौला उहे कोट केरे जंहिंमें जानी कैद आहे ॿुधो अकारो वॻो दिलबर कोन थो लाहे मौला उहे कोट केरे जंहिंमें जानी कैद आहे मौला उहे कोट केरे जंहिंमें जानी कैद आहे ॿुधो अकारो वॻो दिलबर कोन थो लाहे मौला उहे कोट केरे जंहिंमें जानी कैद आहे मुंहिंजी सिक में मुंहिंजे दिलबर विञाए हाल छॾिया मुंहिंजी सिक में मुंहिंजे दिलबर विञाए हाल छॾिया सॼी सॼी राति सजण थो रोए मुंहिंजे लाइ सॼी सॼी राति सजण थो रोए मुंहिंजे लाइ ॿुधो अकारो वॻो दिलबर कोन थो लाहे मौला उहे कोट केरे जंहिंमें जानी कैद आहे
वस पंहिंजे ना है अचण का जानी अचे पर वस पंहिंजे ना है ॿुधो अकारो वॻो दिल भर कोन थो लाहे मौला उहे कोट कहिड़े जंहिंमें जान क़ैद आहे छा कजे छा कजे छा कजे छा कजे कॾहिं कॾहिं दिलि इहो ई चवंदी आहे हर माण्हू जी चवंदी आहे त हाणे छा कजे छा कजे वेल कुझु कोन कंदासीं पाण महांगाई खे इंजॉय कंदासीं टेंशन्स खे इंजॉय कंदासीं ऐं ज़िंदगी में जेके ॾुख मिलंदा उन्हनि खे पाण इंजॉय कंदासीं ऐं एॾो इंजॉय कंदासीं ॾुख परेशान थी वञनि टेंशन परेशान महांगाई परेशान थी वञे कीअं बसि लाइट बंदि हाणे माना घर में बसि मेणबतियूं ॿारींदासीं पाण लाइट जो बिल न ईंदो ख़तमु ऐं असां कोशिशि कंदासीं हाणे घर मां ॿाहिरि बि न निकिरंदासीं पेट्रोल महांगो थी वियो आहे त घर ॿाहिरि ई न निकिरंदासीं पेट्रोल वारनि जो बाइकाट कंदासीं ठीकु आहे पोइ सभु सही थी वेंदो छो त पाण खे महांगाई खे मुंहुं ॾियणो आहे वठूं मोहबत जो आगाज़ पर मोहबत सां गॾु गॾु मां चवंदुमि कॉल जो नंबर जेको आहे 02135121764 आहे हिन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिलु थी वेंदो मैसेज जमा कंदो मोहबतूं वंडींदासीं अवांजूं ऐं जीअं शोएब रिंद चयो त वाह जेको आहे सो मुंहिंजो दोस्त आयो आहे हिन वरी ॾाढो साए कलर जी वरी शर्ट वर्ट पाती आहे अड़े ओडी वोडी पाए सीधो थी न ॾाढो सीधो थियो नालो यादि मीर मोहम्मद आहे मीर मोहम्मद असांजो ज़बरदस्त असांजे माना जेको असांखे सिक्योर करे वेठो आहे सिक्योरिटी में उहो मीर मोहम्मद हिते वेठो आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाबा कहिड़ा हालनि राजा ख़ुशि आहियो मां अली हसन पियो ॻाल्हायां जसोई हैदराबाद साईं कहिड़े हाल आहिनि ख़ुशि वेठा आहीं चाक चङा भला अली हसन दा अल्लाह जी महिरबानी तूं ख़ुशि आहीं चङा भला ख़ैर सब सेट A1 फर्स्ट क्लास ॾाढी दिलि ख़ुशि थी पए उहो सऊदी मेरा मासा पे उनके बाल में मेरे को पुछन जे राजा दा प्रोग्राम कोनी पांदा मैं कहा ने राजा दा प्रोग्राम खबर नहीं हुने तो मैं कादे को आए वे हां तो सा कोन बुधायस त मैं सन टीवी ते आ गया हां बिया खैर बिया सब खैर तो सा ठीक हो हां बस शुक्र अल्हम्दुलिल्लाह ॾाढी दिलि ख़ुशि थी थिए बेटे दे जो तुसा को सर दुआ पे करे से कुर्ब पर्स जे के पे आयो मैं बुधा आज मैं सवाल रखिया है आओ जी पर्स जे को होंदो है मानू जे पर्स वॉलेट जे को होंदो है उन में छा रखियो था पर्स में हां पर्स में तो सब कुछ है कार्ड न सही एटीएम कार्ड न कहां मसलो आवनी पर्स में मसलो ये बुधाए अज जो सवाल है छा है मुखे कटे सामो रख पर्स मुखे बुधाए हां जी मुझे सामो कटे रख पर्स वो खोले मुखे बुधाए छा पियो आवाज कटजे तो राजा इते आवाज कटजे तो लगे तो तुझे पर्स में फोटो पयो आई भाभी सामो बैठी आ हां पर्स कटे ना पर्स कटे सामो मुखे कटे बुधा छा है हां न बठारे हां छा पर्स मोतो के दस्यो वाह जो पाथो आज दा अली हसन वाह जो पाथो बुधे पई टीवी ते आवाज ॾिठी सुबुह रिपीट में ॿुधंदी यार जहिड़ो न थियो त थियो सुबुह जो थींदो जहिड़ो ख़बर थी जहिड़ो हाणे कंहिंसां कंदे जहिड़ो वाह जो कंदे हाणे ने फोटूअ ते इहो ॾेखारे सुबुह पर्स ॾिसंदी किथे आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम भाभी पर्स कोन थो ॿुधाए ॾेखारे सब खैर लगा पे तव्हां ख़ुशि लॻा पियो हे पर्स कोन पियो ॾेखारे अदो अली हसन हाँ पर्स ॾिसी इन में फोटू पियो हूंदई के न के माई जो हाँ न ॿियो छा हाल आहे ख़ुशि वेठी आहे खुश खैर सब सेट A1 फर्स्ट क्लास कीअं पई ज़िंदगी गुज़रे बस जिंदगी हल्दी पई है न चलो गुड सी है क्या हिमल न सी कोन तकन सी यो कोट पाई कराए हां एडी सी थोड़ा है अजा बाहर वेंदे पियो असा वरी पंध वेंदे घर मोट पेट्रोल महंगा थी गए गाड़ी चढ़ू कोन पंध यको पंध करे सी पो मारे छोड़े असा को हां यो अल्लाह खुश करे सही चलो कुर्ब तो सादे कुर्ब
अदो अली हसन ऐं उनजी घरवारी फ्राम कासिमाबाद हैदराबाद, ऐं कासिमाबाद जी हवाउनि खे राजा में वणिजो सलाम। तो ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं ईअं ई मोहबतूं पंहिंजूं वंडियो ऐं कोशिशि कयो त ज़िंदगीअ में ख़ुशियूं विरायो, प्यार विरायो ऐं उन सां गॾु गॾु दिलि खे हमेशह हर माण्हूअ जे लाइ साफ़ु रखो, चाहे उहो तव्हांजो दुश्मन छो न हुजे। सही आहे। ऐं मां ॿी इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदो आहियां त हमेशह ज़िंदगीअ में हिकु अहिड़ो मौक़ो अची वेंदो आहे जिथे ज़िंदगी जी जेका गाॾी आहे न उहा बीही वेंदी आहे। सो छा कजे छा कजे छा कजे, माण्हू वरी फेसबुक ते बि जेको आहे कॉल कंदा अथव। हाणे हिनखे साइलेंट कयूं पाण त जीअं पाण ओके थी वञे कमु जी। सो वेल, अवां जूं मोहबतूं, अवां जो प्यार हिन प्रोग्राम में शामिल ऐं मोहबतुनि सां गॾु गॾु प्यार सां गॾु गॾु कोशिशि इहा आहे त अवां जी ख़ुशियुनि खे, अवां जे अहसासनि खे फ़ोन साइलेंट कोन कयो, इन करे इन में शामिल रखां। सो मैसेज अवां तमामु घणा आहिनि। एजाज़ मूंसां गॾु आहे, ज़ैन आहे, थैंक यू वेरी मच साईं। ज़ैन भाउ तव्हांखे भली कार थो चवां। ऐं अब्दुल वहाब खे सलाम, वालेकुम सलाम। अब्दुल वहाब कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? चाक चङा भला, अव्हांखे भली कार। ऐं अली शेर सिंधी, अदा महिरबानी। जमशेद अली परिहार टंडो मोहम्मद ख़ान खां, थैंक यू वेरी मच, अव्हांखे वेलकम थो चवां, भली कार। कॉल छो था कयो फेसबुक ते, मैसेज कंदा कयो मिठा, कॉल कीअं खणंदुसि मां। ऐं फाइक जमाली, थैंक यू वेरी मच। सिमार्ट सनावला मूंसां गॾु आहे। सिमार्ट सनावला चवे थो त इंटरनेट चले वियो। हलो, गानो कहिड़ो आहे? ख़ूबसूरत गीत, प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़, सनम अब्बासी जी आवाज़। ख़ुदा जे वास्ते दिलबर, ख़ुदा जे वास्ते दिलबर। ट्रैक खे एंजॉय कजो, ट्रैक खां वरी वापसि हो जा, केॾां न वञिजो। खुदा जे वास्ते दिलबर दिलबर दिलबर, खुदा जे वास्ते दिलबर दिलबर दिलबर, वेझो भली न पर वेझो भली न पर एडी मिठी न कर। खुदा जे वास्ते दिलबर दिलबर दिलबर, खुदा जे वास्ते दिलबर दिलबर दिलबर, वेझो भली न पर वेझो भली न पर एडी मिठी न कर। खुदा जे वास्ते दिलबर दिलबर दिलबर, खुदा जे वास्ते
वेलकम जी अगेन, ख़ुशि आमदीद भली कार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइनि सां हिकिड़ो मैसेज मिलियो आहे। दोस्त आहे, उन चयो त अज़ीम चांग जेको आहे सो हुते पन्ना पियो मेड़े सकरनि में, इनखे चयोसि त जेको आहे सो घर वञे। अब अज़ीम चांग जेको आहे सकरनि में आहे न, नई न्यू सैदाबाद में आहे, न्यू सैदाबाद में आहे, ठीकु आहे। तो इन दोस्त तो सिंध टीवी जो असांजो जेको चौकीदार आहे उन ॾिनो आहे मैसेज। तो ख़ैर वेलकम अवां सभिनी खे भली कार हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे शो लाइव विथ राजा में। ऐं ॾाढो ई ज़बरदस्त कंफर्टेबल आहे सोफ़ो, माना जेकॾहिं माण्हू हिते वेहे त वरी उथी न सघंदो हितां, ईअं ई आहे न शादा, उथंदो कोन्हे हितां। हा, ॾाढो कंफर्टेबल आहे, ॾाढो तव्हां सुकून सां वेही सघो था। ऐं काफ़ी माण्हू मूंखे चयो तव्हां वेठे ॾाढा सुठा लॻंदा आहियो। सो बिक्स हूंदो आहे, 2 कलाक हूंदा आहिनि, कॾहिं वेही रहंदो आहियां, कॾहिं बीह रहंदो आहियां। ऐं कॾहिं कॾहिं वरी माण्हू जेको आहे सो हू कंदो आहे, छा चवंदो आहे, अॻु में असां नंढे हूंदे गेम खेॾंदा हुआसीं, मंडक उहा बि खेॾंदा हुआसीं, खो रांदि बि खेॾंदा हुआसीं। सो कॾहिं कॾहिं इहे बि रांदियूं हिते पाण कंदा हुआसीं। छो त सेट तमामु वॾो आहे। अच्छा, ॿियो इहो हाणे ईअं थी वियो आहे जो असांजा जेके नंढा ॿार आहिनि उहे घरां ॿाहिरि ई कोन था निकिरनि, सॼो ॾींहुं मोबाइल में गेम पटपटा। को दौर हूंदो हो जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त असांखे ज़ोरी चंबा आणी घर वठी ईंदा ॿाहिरि, हलो 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 सॼो ॾींहुं अहिड़ा खेॾो। सो फिज़िकली जेको आहे सो एक्टिविटीज़ जेके आहिनि से तमामु घटि थी वियूं आहिनि, उन करे ॿार बीमार बि रहनि था ऐं थोरा कमज़ोर बि रहनि था। तो कोशिशि कंदा कयो पंहिंजे ॿारनि खे ॿाहिरि कंहिं पार्क में क्रिकेट जी तरफ़ या के वॉलीबॉल जी तरफ़, फुटबॉल जी तरफ़, इन्हनि गेम्स में ज़रूरु उन्हनि खे तव्हां ॿारनि खे आणियो त जीअं हू एक्टिव रहनि ऐं फिज़िकली फिट रहनि। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल खपनि? हाँ, केरु पियो ॻाल्हाई दोस्त? शादी पली खां? फज़ल अली पली, शादी पली खां? जी सर जी। पोइ घर में पली पचाई अथव अॼु? सही, पली कौन है वाली नारे जी नवाब? उहा ख़बर आहे, पर पली वरी हूअ बि खाईंदा बि आहियूं न असां। जी, इन उहा पली बि। हा, ॿियो खे लॻो पिया आहे? जी हा, चलो तव्हां सभिनी दोस्तनि खे, सभिनी प्यारनि खे, तव्हांजी पूरी क़ौम पली क़ौम खे मुंहिंजो राजा मेमण जो सलाम। छा कंदो आहे? असांखे ज़मीदार बि आहियूं, साईं रिटायर पंहिंजो मुलाज़िम बि आहियां, शाइर बि आहियां, अदीब बि आहियां, आर्टिकल बि लिखंदो आहियां। आशिकी बि कंदो आहे? कहाणी बि लिखंदो, शाइरी बि कंदो आहियां। आशिकी बि कंदो आहे? उहा मंज़िल परे आहे। उहा परे आहे तोखां, सही आहे। शाइरी का, पंहिंजी शाइरी ॿुधा का सुठी। पंहिंजी शाइरी साईं तव्हांखे ॿुधायां थो, कंहिं ओट मां ॾिसी आई वापसि लिखी वञणु, हा, रीतूं पली इहे हुयूं पीरी जे हिजाब जूं। ऐं ॿियो आहे, हिकु वार आओ मोटी, हा, तूं छा रुठे त मिड़ई महरम बि मुंहुं मटे विया, तूं रंग सुन में सभु सांगार छुनी सटे विया, हाल सभु अची ख़ुदि छॾ हाण लिक लिकोटी, हिकु वार आओ मोटी, हिकु वार आओ मोटी, हिकु वार आओ मोटी, हिकु वार आओ, माना हीअ वार हुन ई ॻाल्हि थो करे, हिकु बार आओ मोटी, हिकु वारी आओ मोटी। ठीकु आहे, थैंक यू वेरी मच। वाह साईं वाह, अदो असां सां गॾु गॾु, महिरबानी मुंहिंजा भाउ, मुंहिंजा दोस्त अवां शो में शामिलु थिया, ॾाढो सुठो लॻो। त पाण किथे वियासीं? मैसेज जी तरफ़ वियासीं। आई थिंक मुंहिंजी नंढी जेका काइनात आहे, मुंहिंजी धीउ, उहा बि शो ॾिसंदी हूंदी, पक हुन वॉइस हुनजो आयो आहे, अम्मी जे नंबर तां आयो आहे, त पक। अच्छा ठीकु आहे, चाचा सोणो मुंहिंजे मेराज पुटु आहे, जेको बाबा जो नालो अथसि मक़बूल अहमद, उहो ॾिसे पियो शो, उनखे असीं सलाम कंदासीं। ऐं हू स्पोर्ट में फस्ट आयो आहे ऐं उन में फेल थी वियो पढ़ाई में, बाक़ी जेको स्पोर्ट में फस्ट आयो आहे। पर हाणे चयो अथई, प्रॉमिस कयो अथई त न, मां अबू हाणे नंबर A1 खणी ईंदुसि। ऐं मुंहिंजो भाउ इफ़्तिखार, पूरी फैमिली सभु ॾिसनि पिया, सभिनी खे खोड़ सारो सलाम। छा कजे, छा कजे, छा कजे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा भाई, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर आहे? सभु ख़ैर। मिठा केरु आहे? हाजी सारंग, सऊदी अरब, मको पार। साईं भली कार भले पार, मां साॾे कॉल आई आहे। ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, प्यार आहे। तव्हां ख़ुशि आहियो? तव्हांजी पूरी टीम ख़ुशि आहे? बिल्कुलु ठीकु ठाक। पाकिस्तान जे कहिड़े शहर सां तालुक़ आहे? साईं मुंहिंजा नवाब शाह काज़ी अहमद शहर। नवाब शाह काज़ी अहमद शहर सां तालुक़ आहे। वेरी गुड, वेरी गुड। ॿियो खे लॻो पियो आहे? छा कंदा आहियो हुते मके में? मके पाक रहूं था, मके का थोरो साइड ते मतलब वेझो। ॿियो ख़ैर आहे? ख़ुशि हो? खे लॻो पिया कंदा छा आहियो हुते?
ड्राइवरी कंदा हुआ। डेवरी? जी जी। ये डेवरी हूंदी आहे ड्राइवरी हूंदी आहे? ड्राइवरी हूंदी आहे या ड्राइवर सम्झी, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे बस डेवरी कंदा आहियूं। अॼु खां पोइ असां डेवरी कंदासीं। ॿियो तव्हां ख़ुशि आहियो दादा? सभु ख़ैर। मख किथां आई आहे अॼु असांजे मुंहिंजे स्टूडियो में? हलो। हा जी जी दा। जी जी। ॿियो ख़ैर आहे? ख़ुशि वेठो ई? तो ख़ुशि लॻा पियो न? ख़ैर हाल आहे, शुक्र आहे, सभु तयारु वेठा आहियूं, दोस्त संगत साथ घुमूं फिरूं पिया। चलो घुमो फिरो, एंजॉय कयो। पर्स में छा छा रखंदो आहे? पर्स में रखंदा आहियूं फोटू दोस्तनि जा। फोटू कहिड़ा छो? हाणे मोबाइल अची वियो आहे त फोटू पर्स में छो था रखो? फोटू वरी सही आहे न, मोबाइल जी लाइट ख़तम थी वई आहे, होॾां दीदार कंदा आहियूं न। दीदार कंदो आहे फोटू ते? कंहिंजो फोटू रखियो? फोटू कंहिंजो रखियो अथई? फोटू पंहिंजे यार जो आहे। ओहो, केरु आहे? हा आहे पंहिंजो हिकिड़ो बसि पाड़ेसिरी। पाड़ेसिरी आहे? सफ़ा सफ़ा हा, ठरी पए माना नालो वठी। हा सफ़ा सफ़ा ठरी पए। ठरी पए न? हा वेरी गुड। पोइ उनजे लाइ को गानो त ॿुधाए। गानो यार असांखे नथो अचे, इहो मजबूर न कर। बुखार थी वई आहे न गानो चयोमांइ त, है न? बुखार कोन्हे को थी वई न। गानो ॿुधा को उनखे, तूं सम्झ त उहो तुंहिंजो महबूब तोसां ॻाल्हाए पियो त उनखे गानो ॿुधा। कहिड़ो गानो ॿुधाई जेको चई? बसि जेको दिलि चवई। बसि गानो इहो असांखे ॿुधाइजां, तोखे भले नूं ॿुधायां थो। हा ॿुधा। यार पंहिंजो वठी आया सिंधा माके अरे अरे। यार पंहिंजो वठी आया सिंधा माके जियो डोला दामा मन सहारा जा में नड़ सां गॾु। हा ओके, वॾी महिरबानी। तुंहिंजे दोस्त न असांजा, पोइ उन्हनि खे तूं बसि ब्लॉक करे छॾ सभिनी खे। सची ॿुधा? सभिनी खे ब्लॉक कर, सभिनी खे ब्लॉक कर। ओके, थैंक यू वेरी मच, थैंक यू। तूं असां सां गॾु गॾु भई सऊदी अरब मक्का खां। ऐं महिरबानी अवां शो में शामिल थिया। फरमाइशी डेडिकेशन एॾा होॾा जॾहिं किथे हूंदी आहे, हिन शो में न हूंदी आहे। तो मोहबतूं वंडींदासीं, प्यार वंडींदासीं, ख़ुशियूं वंडींदासीं, ख़ूबसूरत गाना बि तव्हांखे ॿुधायूं, ख़ूबसूरत ट्रैक, प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़। हो मुंहिंजे दिलि जा सहारा हलिया। एंजॉय दिस ट्रैक।
हाँ जी, वेलकम अगेन, खुशामदीद, भलीकार, भली खुआक ते पखर रागले भली करे आयो वे, मरहबा मरहबा मरहबा। सो अगेन अवां सभिनी प्यारनि खे दिलवारनि खे स्पेशली जेके जेके हिन वक़्तु न कॉल कनि था न मैसेज कंदा, जस्ट वेही प्रोग्राम खे इंजॉय कनि था, उन्हनि सभिनी खे भलीकार। सो ख़ुशि हुजो, आबाद जो रात जो 10 खां 12 ताईं अवां जो ऐं मुंहिंजो साथ, ऐं हिन साथ में कोशिशि इहा ई हूंदी आहे त कुझु अहिड़ो रंग अची वञे जेको सदाबहार रहे, हमेशह यादगार रहे। सो 021-35121764 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में शामिलु थी वेंदो। सो मोहबतूं शामिलु रखंदासीं, ऐं हाणे जेको आहे सो प्रोग्राम जो वक़्तु तेज़ीअ सां जॾहिं पंहिंजी पुॼण जी तरफ़ ईंदो आहे त दिलि चवंदी आहे त तकड़ि तकड़ि में कुझु कॉल्स वठी वठिजनि, कुझु प्यारनि खे प्रोग्राम में शामिलु करे छॾिजे, छो त हीउ जेको राति जो शो हूंदो आहे हर माण्हू कोशिशि कंदो आहे, 4 शयूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ो त या त मां पंहिंजो आवाज़ु ॿुधां, फ़ोन कयां, ॿियो इहो त कंहिंखे गाने ॻाइण जो शौक़ु हूंदो आहे, कंहिंखे पंहिंजी ॻाल्हि करण जो पहुचाइण जो शौक़ु हूंदो आहे, ॿी ॻाल्हि इहा। टी ॻाल्हि इहा हूंदी आहे, टियों या त शो ॾाढो सुठो लॻंदो आहे त पोइ माण्हू चवंदो आहे यार कॉल करे वठां, हाल वाल करे वठां। चोथों हूंदो आहे या त फरमाइश हूंदी आहे या डेडिकेशन। तो चौथी जेका ॻाल्हि आहे उहा पाण वटि कान्हे का, बाक़ी 3 आहिनि। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। साईं राजा साहब छा हाल आहे साईं? ख़ुशि आहियो साईं? सभु ख़ैर सभु ख़ैर। केरु पियो ॻाल्हाए साईं? साईं मोहम्मद अनवर बलोच जहांगारनि खां ॻाल्हायां पियो। माशाअल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾिठा आहिनि ऐं माशाअल्लाह तव्हांजो तमामु सुठा प्रोग्राम हूंदा आहिनि। महिरबानी सर, महिरबानी। तव्हांजा प्रोग्राम असां केटीएम ते बि ॾिठा, तमामु सुठा असांखे लॻा। थैंक यू वेरी मच। दिलि चयो त तव्हां सां ॻाल्हायूं। थैंक यू सर। तव्हां सां मोहबत भरी कचारी कयूं। वाह वाह, मोहबत वंडण जो मज़ो ई पंहिंजो आहे मिठा। बिल्कुलु सही, मोहबत में ई त मज़ो हूंदो आहे न। छा कंदा आहियो? साईं मां हिकिड़ो ग़रीब आहियां, हारी माण्हू आहियां। हर माण्हू ग़रीब आहे, हर माण्हू फ़क़ीर आहे। हाँ बस हिमड़े पोशाकूं मटाईंदियूं आहिनि, माण्हूअ खे अमीर ग़रीब कंदियूं आहिनि, बाक़ी हर माण्हू इक्वल आहे। जी बिल्कुलु, हर माण्हू गरीब आहे। हर माण्हू हिन अॼुकल्ह जो दौर ते अहिड़ो आहे, हर माण्हू चए थो मां फ़क़ीर ग़रीब। हा बिल्कुलु, उहा महांगाई जो दौर आहे त बिल्कुलु आहे। माशाअल्लाह तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो लॻो ऐं असांखे वणियो। ऐं तव्हांखे हिकिड़ो शेर ॿुधाईंदासीं। साईं वाह वाह, पर मूंखे पहिरियां ॿुधायो तव्हांजे पर्स में छा छा पियो आहे? साईं मुंहिंजे पर्स में बसि सम्झो त कुझु पैसा आहिनि ऐं ॿियो त कुझु कोन्हे को। कुझु पैसा आहिनि, ॿियो कुझु बि न आहे? शनाख़ती कार्ड बि कोन्हे? शनाख़ती कार्ड आहे बिल्कुलु, हा फोटो वारो शनाख़ती कार्ड आहे। फोटो वारो शनाख़ती कार्ड आहे? को फोटो वोटो न पियो आहे को अलॻि सां जीअं सभु ॿुधाइनि पिया? न न न साईं न, फोटो अलॻि सां को कोन्हे। सची ॿुधाए, कसम नूर भटारे सची ॿुधाइजा। साईं साईं बिल्कुलु बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे। हलो ॿुधायो शेर, पर उन खां पोइ गानो बि को ॿुधाइजो। बसि साईं गानो कोन ॿुधाईंदो, बाक़ी शेर ॿुधायो ॿुधायो ॿुधायो। जी जी। दिल ते एॾा अज़ाब न कर, प्यार जो माहौल ख़राब न कर। वाह। दिल ते एॾा अज़ाब न कर, प्यार जो माहौल ख़राब न कर। ग़रीब आहियूं, कहिड़ा बि आहियूं, असीं फ़क़ीरनि सां इहे हिसाब न कर। वाह वाह वाह। महिरबानी वांदियूं। ऐं तव्हांजे प्रोग्राम में शामिलु थियासीं। ऐं असांजो हिकिड़ो दोस्त हूंदो शाइक़ नारे जो। हा हा, उनजे प्रोग्राम में मां काफ़ी दफ़ा धमाधम सिंध में आयो हुउसि। हा जी हा, हुन सां मुंहिंजी दोस्ती बि हुई ऐं भाईपंदी हुई। तमामु सुठो मुंहिंजो हुन सां वास्तो हुयो। चलो चलो, तव्हां असांजा बि पोइ दोस्त आहियो जेकॾहिं हुनजा दोस्त। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। थैंक यू ब्रदर, थैंक यू थैंक यू। अदो असां सां गॾु हुयो फ्राम बलूचिस्तान, ऐं शाइक़ असांजो बिल्कुलु असांजो यारो आहे, दोस्त आहे। अलाह सां हिनखे ख़ुशि रखे। अॼुकल्ह दुबई आहे, मौजूदु आहे, ऐं अलाए छा पियो करे, छा 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 हा तो ख़ैर ॻाल्हियूं खोड़ सारियूं आहिनि, कचहरियूं खोड़ सारियूं आहिनि। ऐं वैसे मां हिकिड़ी हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां त कुझु माण्हू दोस्त ठाहियो ज़रूरु पंहिंजी ज़िंदगीअ में, पर अहिड़ा दोस्त ठाहियो जीअं मौला अली जो कौल आहे त दोस्त तव्हांखे मुसीबत में कॾहिं कोन छॾींदो आहे, पर ईअं न आहे त दोस्त तव्हांजे मथां मुसीबत ई न अचणु ॾींदो आहे। दोस्त उहो आहे जेको अव्हांजे मथां मुसीबत ई न अचणु ॾींदो आहे। सो सुठा दोस्त ज़िंदगीअ में ठाहियो, जिन दोस्तनि में न तव्हांजो मतिलबु हुजे न उन्हनि जो को मतिलबु हुजे, पर ॾुख सुख जा साथी हुजनि। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, ज़िंदगीअ में कुझु अहिड़ा राज़ हूंदा आहिनि जेके असां पंहिंजे दोस्तनि खे बि न ॾेई सघंदा आहियूं। सो राज़ खे राज़ ई रखंदा कयो, जीअं प्यार जो राज़ आहे, मोहबत जो राज़ आहे, इहो कंहिंसां शेयर रखंदा कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ख़ैर ख़ैर साईं, केरु? मां रिज़वान अली राजा थो ॻाल्हायां, कराची खां। कराची मां राजा थो ॻाल्हायां। रिज़वान अली राजा, छा कंदो आहे रिज़वान राजा? जी सर मां जॉब कंदो आहियां। छा में? ये जोन स्पोर्ट प्रोसेसिंग जोन में कंदो आहियां। अच्छा अच्छा, गुड, वेरी गुड। शो ॾिसो पिया? जी जी, शो तव्हांजो हले थो।
तां शो ई था। अच्छा सुठो लॻो या मिड़े ईअं चयो था हलो टाइम पास कयूं? न डेली ॾिसंदो आहियां मां तां शो डेली। चलो गुड वेरी गुड महिरबानी कुर्ब लख थोरा। ॿियो को हाल अहवाल ज़िंदगी कीअं पई गुज़रे? जिंदगी बस फर्स्ट क्लास थी गुज़रे ऐं असांजो शौक़ु आहे बस हिन प्रोग्राम में अचण जो। शौक़ु गॾु विहण जो शौक़ु पर शौक़ु पंहिंजो अॼुकल्ह कमाईअ ते टाइम ॾे, ॿिया शौक़ु न रख। हर शइ हले थी, कमाई ते हले थी, कारोबार ते हले थो, शौक़ु बि आहे पंहिंजो। महांगाई वधी वई आहे मिठा। भाई शो में कॾहिं तव्हां ज़रूरु घुराईंदा। जॾहिं मां कॉलर्स खे घुरायो न तव्हां रेगुलर कॉलर रहो मुंहिंजे शो जा ऐं तमामु जेकॾहिं बेस्ट कॉलर रहिया था तव्हांखे मां ज़रूरु घुराईंदुमि पंहिंजे शो में। ठीकु आहे। अच्छा मूंखे ॿुधायो त पर्स में छा छा पियो आहे? हर शइ पई आहे पर्स में। हा ॾेखार ॿुधायो ॾेखार ॿुधाए मूंखे। छा ॿुधायांव तव्हांखे? वॉलेट में छा छा पेपर मैथ पियो आहे, कंपनी कार्ड पियो आहे, शॉप जा कागज़ आहिनि। मैथ जो पेपर पियो आहे? न मैथ जो पेपर न। बाक़ी शॉप जा कागज़ आहिनि। शॉप जा कागज़ आहिनि। शनाख्ती कार्ड हूंदो? जी कार्ड आहे। एटीएम कार्ड हूंदो? एटीएम भी आहे। ऐं ॿियो छा आहे? ॿियो एक्स्ट्रा छा आहे? एक्स्ट्रा पर्चियूं सामान जी। फोटू पियो आहे कंहिंजो? फोटू मुंहिंजो पंहिंजो पियो आहे। पंहिंजो फोटू पियो आहे हुनमें? जी फोटू रखणु ज़रूरी आहे न? लाज़मी ॻाल्हि आहे पंहिंजो फोटू कयो। चलो गुड आहे। कोई गानो तो ॿुधाए पंहिंजे आवाज़ में? पंहिंजे आवाज़ में कहिड़ो गानो ॿुधायां? जेको दिलि चवई उहो ॿुधा। गानो तव्हांखे उर्दू स्पीक ॿुधायां सिंधो ॿुधायां? जेको दिलि चवई ॿुधा चयमि न। पछतो ॿुधाईंदे उहो बि हलंदो। अच्छा पछतो ॿुधायां? साईं जेको तोखे वणे उहो ॿुधा। हा बसि असांखे सोणो दिलबर भलो गाॾियूं घर भलो। हा ॿुधा ॿुधा। माशूक बीठा मालूक रखूं। ॿुधा ॿुधा ॿुधा। सोणो दिलबर भलो गाॾी घर भलो माशूक बीठा मालूक रखूं। असां त इहे वटि शौक़ रखूं। चलो ठीकु आहे ठीकु आहे। हलो जी पाण हलूं था ख़ूबसूरत ट्रैक की तरफ। प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ है ऐं गानो आहे रियाज़ सुमरो जो। एंजॉय कंदा ख़ूबसूरत ट्रैक ट्रैक खां पोइ वापसि अचां केॾा न वञिजो मूंसां गॾु रहिजो।
हो अचकी झर ते केटी बंदर ते थर नगर दे अचकी झर ते केटी बंदर ते थर नगर दे तोखे जीअ में जायूं मां ॾींदुसि तुंहिंजे अदब में उथी बीहंदुसि मूं ते एॾी कंदे महिरबानी पोइ त वाह वाह थी वेंदी जानी अचकी झर ते हाय छा कजे छा कजे छा कजे वेल जी भलीकार अवां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां वेलकम ख़ुशि आमदीद ऐं अवां जूं मोहबतूं अवां जूं ख़ुशियूं हिन लाइव कॉल ऐं मैसेज जे ज़रिए प्रोग्राम में शामिलु थियनि पियूं फेसबुक ते काफ़ी दोस्त कॉल्स कनि पिया कॉल फेसबुक ते कोन लॻंदी तव्हां मैसेज कयो पर मैसेज में बि का न का सुठी सुठी पोइट्री मोकिलींदो त मां प्रोग्राम में शामिलु रखंदुसि बल्कि अॼु त हाणे कोन थींदो शामिलु सुभाणे ई कंदासीं इनशाला बाक़ी ॻाल्हि इहा आहे त बसि तव्हां शामिलु आहियो इहा ई मुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे सो ख़ैर राति जो ही ख़ूबसूरत पहर आहे राति जो आख़िरी पहर हूंदो आहे माना हीअ असांजे हिन ट्रांसमिशन जो 10 खां 12 ताईं छो त शाम जो फ्रेश ट्रांसमिशन शुरू थींदी आहे त पोइ राति जो 12 बजे ताईं वरी हीअ कंटिन्यू ट्रांसमिशन हलंदी आहे सुबुह जो माशाल्लाह मॉर्निंग शो खां स्टार्ट थींदो आहे आगाज़ थींदो आहे असांजी ट्रांसमिशन जो ऐं कंटिन्यू पोइ राति ताईं हिन महिल ताईं हलंदो आहे सो ख़ैर ॻाल्हियूं इहे ई हमेशह पाण खे घुमाईंदियूं फिराईंदियूं आहिनि त पाण हिक ॿिए सां सच ॻाल्हायूं पाण कॾहिं कूड़ न ॻाल्हायूं पाण माण्हुनि खे जज कंदा आहियूं माण्हुनि खे ॾिसंदा आहियूं त यार हीउ अहिड़ो आहे हीउ अहिड़ो आहे हीउ हीअं आहे हीअं आहे हीअं ईअं कंदा आहियूं पर पंहिंजे गिरेबान में असां झाके न ॾिसंदा आहियूं त असां कीअं आहियूं सो हमेशह पंहिंजो पाण में बदिलाव आणिजे ॿिए कंहिंखे जज न कजे ॿिए कंहिंजे मथां कंहिंसां साड़ न कजे ऐं हर को पंहिंजी पंहिंजी क़िस्मत हर को पंहिंजे नसीब खणी ईंदो आहे हिन दुनिया में ऐं मां हमेशह मुंहिंजो त इहो ई मञणु आहे त नसीब ऐं क़िस्मत ते मूंखे को भरोसो न आहे मां चवंदो आहियां जेकॾहिं तव्हां महिनती आहियो महिनत कयो था पंहिंजे कम सां सचा आहियो पंहिंजे जंहिं बि शयुनि सां तव्हां सचा आहियो त पंहिंजे कमनि में बेईमानी न आहे तव्हांजी त हमेशह तव्हां कामयाबु रहंदो ऐं ज़िंदगीअ में पंहिंजी क़िस्मत पाण बणाईंदो पाण ठाहींदो बाक़ी जेको आहे सो काफ़ी माण्हू ढारो हणाईंदा आहिनि ढारो हण जोगीअ खे 500 ॾींदे जोगी वाह जी ॻाल्हि ॿुधाईंदी जोगीअ खे रुपयो न चवंदी जोगी चवंदी बाबा तुंहिंजी त अंतिम संस्कार ई कोन थींदो इन तरीक़े जो अलाए छा छा पिया चवंदा आहिनि कोशिशि कंदा कयो इन्हनि शयुनि ते न लॻंदा कयो माण्हुनि जे चवण ते न लॻंदा कयो पंहिंजी क़िस्मत पाण ठाहींदा कयो ऐं सुठा दोस्त ठाहींदा कयो जिन दोस्तनि मां अव्हांखे ज़िंदगीअ में को न को फ़ाइदो ज़रूरु मिले ठीकु आहे तो प्रोग्राम में आख़िरी अॼु कॉल आख़िरी थींदी हा ऐं कॉल सां गॾु गॾु मां हमेशह इहो चवंदो आहियां जॾहिं कॉल कयो त टीवी जी आवाज़ खे बिल्कुलु बंदि रखंदा कयो सिर्फ़ु फ़ोन ॾांहुं ध्यानु ॾींदा कयो तव्हांजी जीअं आवाज़ मूं ताईं सही पहुचे तो पाण ॿियनि खे ॾाढा हू चवंदा आहियूं न त पाण भाषण ॾींदा आहियूं त भई अॼु हीअ हीअं करे छॾ यार ईअं न कर ईअं न कर ऐं पाण उहा ई शइ वरी पाण कंदा आहियूं सो ख़ैर अलाह साईं हर कंहिंखे तौफ़ीक़ ॾिए ऐं मां इहो ई चवंदो आहियां त बसि मोहबतूं विरायो प्यारु विरायो ॾिसो केॾो नफ़्सा नफ़्सी दौरु थी वियो आहे को दौरु हूंदो को वक़्तु हूंदो त ॿाहिरि सभु गॾु रहंदा हुया ऐं फैमिली पूरी फैमिली मतिलबु अहिड़ा वेड़नि जा वेड़ा हूंदा हुया हींअर बि आहिनि काफ़ी जॻहियुनि ते पर अक्सरियत हाणे ख़तमु थी वई आहे माना जेकॾहिं घर में ॿ भाइर आहिनि त ॿ भाइर अलॻि अलॻि कमरे में आहिनि अलॻि अलॻि कमरे मां निकिरनि कोन था पाण में ॻाल्हाइनि कोन था छो त मोबाइल फ़ोन अची वियो आहे पंहिंजे घर वारनि खे टाइम नथा ॾियूं पंहिंजी अमड़ सां कचेरी कोन था कयूं पंहिंजे ॿारनि सां कचेरी कोन था कयूं सो ॾाढो इहो दौरु थी वियो आहे ऐं कॾहिं कॾहिं कोशिशि कंदा कयो जिन जा स्पेशली वालदेन ज़िंदा आहिनि अलाह साईं उन्हनि खे वॾी वॾी ज़िंदगी ॾिए ऐं सिहत ॾिए त कॾहिं कॾहिं ॿाहिरां जॾहिं अचो था त कुझु न कुझु हिकिड़ो गुलाब जो गुल ई वठी ईंदा न पंहिंजी अम्मा जे लाइ अम्मा तुंहिंजे लाइ वठी आया त अम्मा जो जेको आहे चेंज अची वेंदी या बाबा जे लाइ का वॉच वठी ईंदा पंहिंजे लाइ या का अहिड़ी शइ त ॾाढी उन्हनि खे ख़ुशी थींदी तो कॾहिं न कॾहिं पंहिंजो पाण खे असांखे चेंज करिणो पवंदो पंहिंजी फैमिली लाइ पंहिंजे ॿारनि जे लाइ पंहिंजे आस पास वारनि जे लाइ सो कोशिशि ऐं पाड़े वारनि जो ख़ासि ख़्यालु रखंदा कयो जेके बि पाड़े में तव्हांजे में हूंदा आहिनि ठीकु आहे न छो त पाड़ो चवंदा आहिनि त नबियुनि खे बि प्यारो आहे त पाड़े वारनि जो तमामु घणो ख़्यालु रखंदा कयो सो पाण हाणे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत ई तबियत सां सुभाणे राति जो 10 बजे वरी अव्हां सां थींदी मुलाक़ात तेसि ताईं मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे इरफ़ान खे ॾींदा इजाज़त इरफ़ान कैमरा ते आहे ऐं उन सां गॾु गॾु साईं ख़ालिद शाह साहिबु डायरेक्टर आहे ऐं सफ़दर सुरियो आहे असां सां गॾु असांजो ऑनलाइन ब्रॉडकास्टर आहे ऐं आरिफ़ आहे जेको आहे सो MCR में उनखे बि ऐं ॿियो शुएब रिंद आहे मीरपुर ख़ासि वारो इहो चए थो मुंहिंजो मीरपुर ख़ासि जो नालो ज़रूरु वठंदो कर हा न हीअं न एॾा इहो आहे ऐं आख़िर में वेंदे वेंदे हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम आहे ऐं तमामु ज़बरदस्त इन कलाम सां यादूं जुड़ियल आहिनि साद अलवी जो कलाम आहे ऐं असांजो मरहूम दोस्त ताहिर आरई जी डायरेक्शन आहे
आई होप त तव्हांखे ज़रूरु इहो कलाम बि पसंदि ईंदो। बसि मूंखे ॾींदा इजाज़त, इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत हिते सां सुभाणे रात जो वरी थींदी मुलाक़ात। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, अल्लाह भाई। अग इश्क दी सेकण दा हो दस चना की लेनी हो सानू रज रज वेखण दा।